सो अॼु मां गॾु आहियां मंठार अली सोलंकीअ सां गॾु। मां हैदराबाद खां लाड़काणे आयो आहियां। हीउ तमामु घणो होशियारु माण्हू आहे एस्ट्रोनॉमी में, त अॼु असां हिन खां कुझु पुछंदासीं एस्ट्रोनॉमीअ जे बारे में। सभ खां पहिरियां मंठार छा हाल आहे? ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? सफ़ा ठीकु लॻा पिया। बिल्कुलु असां तव्हांखे महिरबानी चऊं था, हिते आया हो तव्हां असां वटि हेॾो हैदराबाद मां पंधु करे। सो अॼु बिल्कुलु एस्ट्रोनॉमी ते ॻाल्हाईंदासीं। एस्ट्रोनॉमी हिकिड़ो पसंदीदा सब्जेक्ट आहे। हालांकि हिनमहिल त मां पाण मेडिकल जी तयारी करे रहियो आहियां, पर एस्ट्रोनॉमी जंहिंमहिल मां ॿुधंदो आहियां या मां पढ़ंदो आहियां त हिकिड़ो मूंखे दिली हिकिड़ो सुकून मिलंदो आहे। या त माना माण्हुनि जो इहो चवणु हूंदो आहे त एस्ट्रोनॉमी हिकिड़ो धोखो आहे, फ़रेब आहे, पर मां इहो चवंदुसि त या त हे एस्ट्रोनॉमी हिकिड़ो किरदार खे पुख़्तो करण जो हिकिड़ो वॾो ज़बरदस्त ज़रियो आहे। सो बिल्कुलु अॼु तव्हांजा जेके सुवाल हूंदा उनजा जवाब ॾीबा। मंठार खां अॼु असां इहो सुवालु पुछंदासीं त असांजो स्टार सां सितारनि सां कहिड़ो नातो आहे? त सर तव्हां ज़रूरु एक्सप्लेन कंदव। बिल्कुलु हा, हक़ीक़त इहा आहे त जंहिंमें खां असांजो अर्थ खे ठहे 4.6 बिलियन ईयर थिया आहिनि। जीअं जीअं लाइफ हिन ते ठही, लाइफ असां ॾिसूं था शुरूआति में त कुझु बैक्टीरिया हुया या असांजो आर्क्यूबैक्टीरिया हुया ॿिया जेके, त जीअं वरी एवोल्यूशन थी आहे, इंसान पैदा थियो, इंसान वजूद में अची वियो, त हुन जो जेको छत हुई उहो आसमान हुयो ऐं हू ज़मीन ते रहंदो हुयो। न को हुननि खे किथे अहिड़ी लिकण जी जाइ हुई, न कुझु, माना हुन जो हू पंहिंजो आसमान ते गुज़ारो कंदो, आसमान सॼी हुननि जी जो छित हुयो। बिल्कुलु, त हुन जो हमेशह इन्हनि सितारनि ते नज़र पवंदी हुई त छा को, ऐं हिनमहिल ताईं, हिन वक़्त ताईं जेको हिनमहिल असांजो दौरु हले थो वेठो, असांखे हमेशह इहो अंदर में सुवालु ईंदो आहे, शायदि तव्हांखे बि आयो हूंदो, त असांजो इन्हनि सितारनि सां को तालुक़ु आहे छा? इन्हनि सां को असांजो को गहरो तालुक़ु? बिल्कुलु, इन जो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त तालुक़ु आहे असांजो। इन्हनि जो हिकिड़ो, मां तव्हांखे इन्हनि जो हिकिड़ो ज़बरदस्त जवाबु ॾींदुसि त हक़ीक़त इहा आहे, तव्हांखे ख़बर आहे असां वटि हिन सॼी यूनिवर्स में या ही असांजे अर्थ ते ॾिसूं था त 92 क़िस्म जा नेचुरल एलिमेंट मौजूदु आहिनि, यूरेनियम ताईं। हाणे असां वटि जेका लाइफ आहे, चाहे गैरजानदार शइ आहे, जेका बि आहे, इहा एलिमेंटनि जी ठहियलु आहे। असांजे तव्हां लाइफ जे अंदरि ॾिसो त असांजे बॉडीअ जो 98% हिकिड़ा एलिमेंट ठाहिनि था जिनखे बायो एलिमेंट चइबो आहे। कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन, नाइट्रोजन, फास्फोरस ऐं सल्फर। इहे जेके एलिमेंट असांजे बॉडी जो जेको 98% जेको वेट ठाहिनि था, याने असां छाजा ठहियलु आहियूं? एलिमेंटनि जा ठहियलु आहियूं। गैरजानदार शइ बि छाजी ठहियलु आहे? एलिमेंटनि जी ठहियलु आहे। याने असांजी हर हिकु शइ एलिमेंटनि जी ठहियलु आहे। त इहे जेके एलिमेंट, इहे एलिमेंट किथां आया? इहे एलिमेंटनि जो वजूद किथां थियो? इहे एलिमेंट किथे ठहिया? त इन जो इहो साफ़ सिधो जवाबु आहे त इहो सितारनि में ठहिया। उहो कहिड़ी तरह? हाणे पहिरां मां अगरि तव्हांखे ॿुधायां हाइड्रोजन, हाइड्रोजन जो हिकिड़ो सिंपल जवाबु आहे त जीअं काइनात में शुरू में 13 अरब साल अॻु में बिग बैंग थी, उन वक़्तु इहो हाइड्रोजन त वजूद में अची वियो तक़रीबन 3 मिंटनि जे अंदरि। पोइ ॿियो हिकिड़ो न्यूक्लियर रिएक्शन आहे जंहिंखे न्यूक्लियर फ्यूजन चइबो आहे। उहे उन बिग बैंग खां बाद में उहे सभु हाइड्रोजन ठही, हाइड्रोजन जमो थियणु लॻी ऐं असांजा सिज ठहणु लॻा। हाणे काइनात में असां ॾिसूं था त असांजो 75% जेका आहे हाइड्रोजन आहे, 24% हीलियम आहे ऐं 1% में ॿिया सभु एलिमेंट था अची वञनि। ऐं असांजा सिज उहे बि टोटल हाइड्रोजन जा ठहियलु आहिनि। असांजे पंहिंजे सिज जेको निज़ाम शमसी जो जेको सिज आहे उन में 90% हाइड्रोजन आहे, 8% हीलियम आहे ऐं 2% ॿिया हिकिड़ा एलिमेंट आहिनि। त इन्हनि एलिमेंटनि खे ठहण जी ज़रूरत पवंदी आहे इन्हनि सितारनि जी। हुननि जे कोर में हिकिड़ो न्यूक्लियर फ्यूजन जो अमल थींदो आहे, जंहिंमें छा थींदो आहे? न्यूक्लियर फ्यूजन यानी हिकिड़ा हल्का न्यूक्लियस मिली करे हिकिड़ो ॻोरो न्यूक्लियस ठाहींदा आहिनि। हाणे असांजो सिज बि इहो न्यूक्लियर फ्यूजन करे थो वेठो। उहो हाइड्रोजन जा 4 एटम न्यूक्लियस मिलाए थो ऐं असांखे हिकिड़ो हीलियम न्यूक्लियस ठाहे थो वेठो। याने हर हिकु सिज जे अंदरि इहो न्यूक्लियर फ्यूजन ठहे थो। अहिड़ी तरह इहे सभु एलिमेंट ठाहींदा आहिनि। हाइड्रोजन फ्यूज़ थींदो वेंदो आहे, जॾहिं हाइड्रोजन थोरो बचंदो आहे
ख़तमु थींदो आहे त हाइड्रोजन जे बदिरां हीलियम जेको ठहियो हूंदो उहो हीलियम फ्यूज़ थियणु शुरू थींदो, वरी हीलियम फ्यूज़ थींदो छा ठाहींदो, कार्बन ठाहींदो। हाणे जंहिं महिल हीलियम फ्यूज़ थियो, कार्बन ठाहियो, जॾहिं हीलियम ख़तमु थींदो त पोइ कार्बन फ्यूज़ थींदो नियान, मैग्नीशियम मां एल्यूमिनियम। अहिड़ी तरह इहे असांजा एलिमेंट ठहंदा वेंदा कंहिंजे अंदरि, सिजनि जे अंदरि। हाणे इहो तक़रीबन 80 ताईं या 82 PB लीड ताईं इहो अमर हलंदो आहे। ॿिया जेके हैवी एलिमेंट आहिनि उहे काॾां आया, उन्हनि खे ज़रूरत पवंदी आहे हिकिड़नि वॾनि सितारनि जी। ऐं हिकिड़ो जंहिंखे असां सिज जो मौत चवंदा आहियूं, सुपरनोवा जी ज़रूरत पवंदी आहे। इहो सुपरनोवा ईअं थींदो आहे जो हिकिड़ो असांजो सितारो हूंदो आहे, उन जो फ्यूल ख़तमु थी वेंदो आहे, यानी एलिमेंट्स हाइड्रोजन फ्यूज़ कंदो वेंदो आहे असांजो, हा बिल्कुलु, हुनखे फ्यूज़ कंदो वेंदे लीड ताईं पहुचंदो आहे। जंहिं महिल त हुनखे एतिरी वधीक एनर्जी न हूंदी आहे त उहो लीड खे फ्यूज़ करे सघे। पोइ उहो हफ़्तो खनि रोशन थी वेंदो आहे, एतिरो रोशन जो जेतिरी रोशनी हुनजे गैलेक्सी में बि न हूंदी आहे, रोशन थी करे ऐं हफ़्तो खनि रोशन थी करे उहो फाटी पवंदो आहे, तबाह थी वेंदो आहे। उन खां बाद में उन सुपरनोवा में ॿिया हिकिड़ा एलिमेंट ठहंदा आहिनि, वेंदे सोन ताईं, यूरेनियम ताईं, ॿिया नवे नेचुरल एलिमेंट। त हाणे तव्हांखे ख़बर पई त असां छाजा ठहियल आहियूं, एलिमेंटनि जा ठहियल आहियूं। ऐं एलिमेंट कंहिंजे अंदरि ठहंदा आहिनि, स्टार्स जे अंदरि एलिमेंट ठहंदा आहिनि। यानी इन्हनि सितारनि सां असांजो को पुराणो तालुक़ु आहे, इन्हनि सां असांजो हिकिड़ो गहरो तालुक़ु आहे। अगरि तव्हां पंहिंजे हिन खाॿे हथ खे ॾिसो, तव्हांजे खाॿे हथ में हेमोग्लोबिन मौजूदु आहे, रत जो ॻाढ़ो जुज़ो, उन जे विच में आयरन मौजूदु आहे। अगरि हिन खाॿे हथ जो हिकिड़े हेमोग्लोबिन जो आयरन शायदि हिकिड़े ॿिए सितारे जे अंदरि ठहियो हुजे, ऐं मुंहिंजे साॼे हथ जो मां एटम खणां, मुंहिंजे सेल जे अंदरि H2O मौजूदु आहे, वाटर मौजूदु आहे। उन वाटर जा हिकिड़ो मालिक्यूल हाइड्रोजन शायदि कंहिं हिकिड़े ॿिए सितारे में ठहियो हुजे। यानी असां पाण हिकिड़ा सिज जा मौत आहियूं, सिज मुओ आहे त असां पैदा थिया आहियूं, असांजा एलिमेंट ठहिया आहिनि। इहे जेके एलिमेंट, जेको तव्हां एलिमेंट लफ़्ज़ ॿुधो था, इहे सभु सितारनि में ठहिया। त सितारनि खे जेकॾहिं हाणे ॾिसो राति जे वक़्तु, उन्हनि खे थैंक यू चओ, छो जो असां इन्हनि जे करे असांजो वजूदु आयो आहे। सितारा असांजा ख़लकींदड़ आहिनि, इन्हनि सां असांजो हिकिड़ो गहरो तालुक़ु आहे। अगरि जेकॾहिं इहे सितारा न हुजनि हा त शायदि असां इहो अॼु हिन ते मौज़ू ते न ॻाल्हाए सघूं हा त बाबा असां सितारनि मां असांखे छा थो मिले, अगरि जेकॾहिं असां इहे सितारा न हुजनि हा। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे मज़ो आयो हूंदो, मुतमिन थिया हूंदा मुंहिंजे जवाब मां। अगरि को ॿियो को सुवालु आहे त बिल्कुलु तव्हां सुवालु करे सघो था। ज़बरदस्त, साईं जी महिरबानी। ऐं साईं जो चवणु आहे त वी आर मेड ऑफ स्टार्स। मंठारा खां ॿियो सुवालु था पुछूं त ही जेकी असांजी काइनात आहे केतिरी वॾी आहे? जी हा, तक़रीबन असांजो कुझु सदियुनि खां अॻु में, तक़रीबन काफ़मीम जे दौर में, या जेके असांजा यूनानी हुया, फ़िलासफ़र्स हुया, उन्हनि जे दौर में हिकिड़ो इहो पादरी ईसाई, इन्हनि जो हिकिड़ो तसवर हूंदो हुयो दुनिया बाबति या असांजो काइनात बाबति। हुनजो इहो चवणु हुयो त हीअ जेका काइनात आहे असांजे लाइ ठाही वई आहे ऐं असां उनजो मर्कज़ आहियूं। सभु सिज, सितारा, चंड ऐं ॿिया ग्रह, इहे सभु असांजे चौफेर फिरूं था। यानी हुननि खे इहा ख़बर हुई त असांजो को हिकिड़ो ख़ासि वैल्यू आहे ऐं हीअ सॼी यूनिवर्स असांजे लाइ ठाही वई आहे। छो जो हुननि खे अहिड़ो को ख़ासि हक़ीक़त हुई कान, अहिड़ा कुझु असां वटि इंस्ट्रूमेंट या टेलीस्कोप वग़ैरह न हुया जो असां अहिड़ो हुनखे असां ऑब्ज़र्व करे सघूं। तंहिं करे असां इहे पादरी वग़ैरहनि जे ॻाल्हियुनि ते हलंदा हुआसीं। पर जीअं जीअं साइंस तरक़ी कई त असांखे हिकिड़ा ॿिया कुझु अहिड़ा साइंटिस्ट बि मिलिया जिन हिकिड़ा पंहिंजा हाइपोथेसिस, पंहिंजा नज़रिया ॾिना। त यूनिवर्स खे सम्झण जे लाइ मां चवंदुसि त हक़ीक़त में यूनिवर्स खे त खुली तरह सां सम्झाए नथो सघिजे, पर थोरो तव्हांखे तसवर जी ज़रूरत पवंदी। मूंसां गॾु तव्हांखे थोरो तसवर करिणो पवंदो, पोइ तव्हांखे यूनिवर्स सम्झ में ईंदी त यूनिवर्स केतिरी वॾी आहे ऐं यूनिवर्स छा आहे। तव्हां हिनमहिल, असां हिनमहिल लाड़काणे शहर में वेठा आहियूं ऐं असांजो मुल्क पाकिस्तान, पाकिस्तान एशिया खंड में आहे। एशिया खंड अर्थ ते आहे। अर्थ असांजे सोलर सिस्टम में मौजूदु आहे
ऐं असांजो सोलर सिस्टम असांजो विच सेंटर शम्स जेको असांजो सिजु आहे उनजे चौफेर गर्दिश कनि था वेठा पंहिंजा ग्रह। हाणे असां इहो सोलर सिस्टम असांजे हिकु मिल्की वे में मौजूदु आहे, हिकु गैलेक्सी में जेकी असां मिल्की वे चऊं था उन में मौजूदु आहे। असांजे गैलेक्सी में तक़रीबन 200 अरब सिज मौजूदु आहिनि। याने जेको तव्हां आसमान में तारा ॾिसो था इहे बि हिकिड़ा सिज आहिनि ऐं उन्हनि खे बि पंहिंजा ग्रह आहिनि जेके उन्हनि जे चौफेर गर्दिश कंदा वेठा। असां हिनमहिल ताईं त पंहिंजे सोलर सिस्टम खां ॿाहिरि ई कान निकिता आहियूं। असां हिनमहिल मार्स ते वञा चङी नमूने सां कान पहुता आहियूं। त इहे हिकु हिन असांजे मिल्की वे में 200 अरब सितारा मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि पंहिंजा ग्रह आहिनि ऐं उहे असांजो जेको इहो मिल्की वे आहे अहिड़ियूं हिकिड़ियूं गैलेक्सियूं आहिनि जेके ईअं पाण में मिली करे हिकिड़ो जुगटो थियूं ठाहिनि जंहिंखे गैलेक्सी क्लस्टर चइबो आहे, यानी गैलेक्सियुनि जो क्लस्टर। उहे हिकिड़ो जुगटो ठाहींदो जेको हिकु जुगटे में तक़रीबन 200 खां 300 अरब गैलेक्सियूं मौजूदु आहिनि। यानी हिकु जुगटे में 200 खां अरब गैलेक्सियूं। वरी उहे गैलेक्सियुनि जा जुगटा पाण में हिकिड़ो ॿियो क्लस्टर ठाहिनि था, यानी जुगटा मिली करे हिकिड़ो ॿियो क्लस्टर ठाहिनि था जंहिंमें 200 खां 300 अरब जुगटा आहिनि, गैलेक्सियुनि जा जुगटा। ऐं तव्हांखे थोरो मां चयो न तव्हांखे तसवर जी ज़रूरत पवंदी त इहे 200-300 अरब गैलेक्सियुनि जा जुगटा हिकिड़े पाणीअ जे बुलबुले में बंदि आहिनि ऐं उन्हनि पाणीअ जे बुलबुलनि जा समुंड वही रहिया आहिनि। त तव्हां थोरो हिकिड़ो तसवर कयो त असांजी काइनात केॾी वसी आहे। मतिलबु त असां माना हिन यूनिवर्स में हिकिड़े एटम जे ज़रिए जे बराबरि मुंहिंजे ख़्याल अंदरि न आहियूं। साईं बिल्कुलु हाणे हिते असांजो तसवर बि कमु नथो करे न। त हाणे उन्हनि बुलबुलनि जा समुंड वही रहिया आहिनि जेके गैलेक्सियुनि जा जुगटा जिन में मौजूदु आहिनि। त तव्हां सोचो असांजी अर्थ हिकिड़ो नंढड़ो टुपको, उन ते रहंदड़ माण्हू, असां हिक ॿिए में असांजे नफ़रतुनि में कहिड़ियूं शिदतूं, असां शायदि इहो सम्झी वेठा आहियूं त ऐं हिनमहिल ताईं उहो ई शायदि यूनानियुनि वारो असांजे ज़हन में कॉन्सेप्ट पियो आहे त काइनात असां लाइ ठाही वई आहे। सोचो छा इन्हनि इहे जेके हेतिरा वॾा सिज आहिनि, गैलेक्सियूं आहिनि, छा हिते का लाइफ नथी थी सघे? छा इन्हनि प्लांट्स से का ज़िंदगी नथी थी सघे? बिल्कुलु थी सघे थी। त काइनात असांजे लाइ न ठही वई आहे। काइनात हिकु वसी आहे। काइनात खे बयान ई नथो करे सघिजे त काइनात केॾी वसी आहे। तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो तसवर करे सघो था त असांजो हठ, असांजी वॾाई, एॾी वॾी असांजे अंदरि वॾाई मौजूदु आहे। शायदि असां ईअं सम्झंदा आहियूं त काइनात असांजे लाइ ठाही वई आहे ऐं असांजो वॾो को मान आहे। बाबा असांजी काइनात में हिकु वारीअ जे दज़ जेतिरी बि हैसियत कान्हे का। सर महिरबानी करे असांखे थोरो ब्लैक होल जे बारे में ॿुधाईंदा, छो त काफ़ी माण्हू जेके सिंध जा आहिनि या मुंहिंजा शागिर्द आहिनि उहे मूंखां पुछा कंदा आहिनि त सर ब्लैक होल जे बारे में तव्हां वीडियो छो नथा ठाहियो। त अॼु असां मंठार खां पुछंदासीं त ब्लैक होल जेके आहिनि उहे कीअं था ठहनि ऐं उन्हनि जो वजूदु कीअं हिन यूनिवर्स में थींदो आहे। त आई होप त सर तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा। हा बिल्कुलु, जीअं मां तव्हांखे पहिरियों साल में तव्हांखे ॿुधायो त सितारनि जे अंदरि हिकिड़ो न्यूक्लियर फ्यूजन थिए थो वेठो, हिकिड़ो न्यूक्लियर फ्यूजन थिए थो वेठो जंहिंमें असांजा एलिमेंट ठहंदा हलनि था ऐं उहो एलिमेंटनि खे फ्यूल तौरु कमु करे थो, उन्हनि खे साड़े थो वेठो। असांजा हिकिड़ा अहिड़ा सितारा हूंदा आहिनि जेके साइज़ में तमामु नंढा हूंदा आहिनि ऐं हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके साइज़ में तमामु वॾा हूंदा आहिनि, तमामु वसी मास हूंदो आहे उन्हनि जो। हाणे उहो जंहिंमहिल न्यूक्लियर फ्यूजन कंदा रहंदा आहिनि, उन्हनि जो एलिमेंट फ्यूज़ कंदा वेंदा आहिनि ऐं हुननि जो फ्यूल जंहिंमहिल ख़तमु थियण ते हूंदो आहे, जेके नंढा सितारा हूंदा आहिनि उहे या त सुकिड़िजी वेंदा आहिनि या त उहे रेड जॉन्स या ॿियनि कंहिं में तब्दील थी वेंदा आहिनि। पर जेके वॾा वसी जेके सितारा आहिनि न, उन्हनि जे अंदरि हिकिड़ो अमल थींदो आहे सुपरनोवा। हाणे छा थींदो आहे सुपरनोवा, त मां तव्हांखे ॿुधायो अॻु में छा आहे इहो। उन सुपरनोवा में जंहिंमहिल हिकिड़ो सिजु फाटंदो आहे, उहो सिजु जंहिंमहिल हुननि जो फ्यूल ख़तमु थींदो आहे, जंहिंमहिल उहो फाटंदो आहे त हुनजो विच में हिकिड़ो कोर बचंदो आहे जंहिंखे न्यूट्रॉन स्टार चइबो आहे। इहो जेको विच में जेको हुनजो न्यूट्रॉन स्टार बचे थो, उनजी ग्रेविटी तमामु घणी हूंदी आहे। उनजी एतिरी ग्रेविटी हूंदी आहे जो उनजे इर्द गिर्द जेका बि शइ ईंदी वेंदी आहे
उन खे जज़ब कंदो वेंदो आहे, उन खे पंहिंजी ग्रेविटी जी जकड़ में आणींदो वेंदो आहे। पोइ हुनजो सिज जो जेको बचियल मास हूंदो आहे उन खे पंहिंजी ग्रेविटी में आणींदो वेंदो, इर्द गिर्द के स्टेरॉइड मेटेरॉइड्स या जेके असांजा रेड जॉन्स एतिरे क़दुरु जो हिकिड़ो अहिड़ो को स्टार भरिसां अची वियो, उन खे बि सॼो पंहिंजी जकड़ में आणींदो वेंदो आहे। प्लांट्स अची विया, यानी पूरो हुनखे उहो पाण खे वसी करे छॾींदो आहे मास में। ऐं हुनजी एतिरी ग्रेविटी हूंदी आहे, एतिरी तमामु वॾी ग्रेविटी हूंदी आहे जो उतां लाइट बि क्रॉस नथी करे सघे, उतां लाइट बि गुज़री नथी सघे। अगरि जेकॾहिं असां हिते तव्हां न्यूटन जो लॉ त तव्हांखे ख़बर हूंदो ग्रेविटी जो, तव्हां इहो ॿुधो हूंदो बिल्कुलु। हिते असां हिकिड़ो पथर उछलायूं था त उहो पथर वरी वापसि हेठि किरे थो। रोशनी ते हाणे रोशनी हेठि किरंदी आहे? न किरंदी आहे। उन ब्लैक होल जी एतिरी ग्रेविटी आहे, अगरि उते मां हीअं लाइट खणी ॿारियां त उहा लाइट बि ईअं पथर वांगुरु वञे थी ऐं वरी साॻी वापसि हेठि किरी थी पए। यानी तव्हांखे उतां निकिरण जे लाइ 1,86,000 मील पर सेकंड रफ़्तार बि उते तव्हांजी कमु न कंदी। उन खां वधीक तव्हांखे स्पीड खपे उतां ब्लैक होल खां निकिरण लाइ। मां तव्हांखे इहा सलाह न ॾींदुमि त तव्हां ब्लैक होल ते वञो, पर हक़ीक़त इहा आहे उते तमामु वॾी ग्रेविटी आहे। अहिड़ी तरह इहे ब्लैक होल, हाणे असां ब्लैक होल ॾिसूं था त हर हिकु गैलेक्सी जे अंदरि ब्लैक होल्स मौजूदु आहिनि। असांजी पंहिंजी गैलेक्सी जे अंदरि बि हिकिड़ो सुपर मैसिव ब्लैक होल मौजूदु आहे ऐं कुझु ॿिया बि आसपास में आहिनि सही, पर हिकिड़ो सुपर मैसिव ब्लैक होल मौजूदु आहे। पोइ हिते हिकिड़ो इहो सुवाल थो थिए त इहे छा पहिरियां ब्लैक होल थो ठहे या पहिरियां गैलेक्सी थी ठहे? छा ईअं थियो त हिकिड़ो स्टार हुयो, उन में असांजो सुपरनोवा करे हिकिड़े ब्लैक होल में तब्दील थी वियो ऐं पोइ हुन पंहिंजा ॿिया स्टार्स अहिड़ा सोलर सिस्टम्स ऐं ॿिया जेके प्लानट्स उनखे पंहिंजे इर्द गिर्द पियो थो फेराए, या पहिरियां गैलेक्सी ठही उन जे अंदरि सिजु मौजूदु हुयो ऐं उहो ब्लैक होल में तब्दील थी वियो ऐं विच सेंटर ते अची वियो? इन जो जवाबु हिनमहिल ताईं साइंटिस्ट खे बि न आहे त पहिरियां गैलेक्सी ठही या पहिरियां ब्लैक होल ठहियो। बहरहाल असां